अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी सन अब्बासी किताब आहे प्यासी धरती रमंदा बादल नाविल निगार सिराज किस 29 मुंहिंजी दुनिया मर्ग तरिश्ना इंतिसाब हुमेर ऐं पिरह जे नाले जन मुंहिंजी मर्ग तरिश्ना खे कुझु क़दुरु माठो कयो आहे। शाल हिननि जी टही सिंध जो आजपो ॾिसे सिराज हीअ अनु आहे। माइटनि हिन जो नालो अनवर रखियो हो। हिन जो नालो अनवर छो रखियो वियो उहा कहाणी उहा गुजारत हिन खां ॻुझी आहे ऐं न ई मालूम करणु थो घुरे। हिन जो नालो आसिफ़ सलीम इब्राहिम अहमद उमर बकर या ज़ैद कुझु बि थी सघे थो। हीअ मुल्क जी नई पीढ़ी आहे, मुल्क जो नओं नस्ल आहे। हिन जो जिस्म, हिन जो रूह, हिन जो रंग रूप, हिन जो ज़मीर हिन नए समाज जो आईनो आहे। उहो समाज जंहिंखे को बुनियादु कोन्हे, के पहाड़ूं न आहिनि। हीअ बेपहाड़ीअ जो सचो पचो नमूनो आहे ऐं उनजे बावजूदि सभु कुझु आहे। हीअ ख़ुदि पाण वणियो ॿूटो आहे, उथल पुथल जी पैदाश। हीअ नांग वल जो फल आहे जंहिंमें ज़ंगीअ जो सभु समूरो ज़हर ओते वियो आहे। हिनखे सफ़ाई सुठाईअ सां चिड़ आहे। जॾहिं नंढो हो तॾहिं ऐं जॾहिं कदावर जवान आहे तॾहिं बि शायदि ही पोड़ो थींदो तॾहिं बि ईअं ई रहंदो, ख़ुदिरो ज़हर आलूद बेपाड़ो। हिनखे पंहिंजो को माज़ी कोन्हे, को मुस्तक़बिल कोन्हे, फ़क़ति हाल आहे। जॾहिं 6 सालनि जो हो तॾहिं खेसि स्कूल में विहारियाऊं। स्कूल हिनखे बिल्कुलु रास न आयो, पर घर जे बदिरां वरी बि हिनखे स्कूल वधीक पसंदि हो, छाकाणि त घर में हिनखे हर ॻाल्हि तां मार पवंदी हुई। चवनि था त जॾहिं खां कारो कलर जहिड़ो पाणी हिन जे पीउ जी ज़मीन टुकर खे खाई वियो तॾहिं खां हिनखे मार बि मिलणु लॻी। ॿाराणे ज़हन सां हिन सोचणु बि शुरू कयो हो त यकायक हिन जे पीउ माउ ऐं चाचे खे छा थी वियो जो हिननि हिनखे प्यार जे बदिरां मारणु शुरू कयो। रुगो हिन खे मार न मिलंदी आहे, हिन जी माउ बि रोंदी रहंदी हुई। शायदि हिन जी माउ खे बि का ॻुझी मार पवंदी हुई। उन खां अॻु हिन जो पीउ माणस खे साइण जे मिठे नाले सां सॾींदो, पर पोइ साइण जे बदिरां खेसि ॾाइण सॾींदो। हिन जो चाचो वरी खट बीड़ो थियो ऐं सॼो ॾींहुं खंघंदो रहंदो। हिन जो ॾाॾो त जिन्सी चक विझीमो हो। चवनि था त उहो चरियो थी पियो हो। ॻोठ जे माण्हुनि खेसि रसनि सां ॿधी ख़ूब मार ॾिनी हुई। हिन मस्जिद में बि ख़ुदा खे घटि वधि ॻाल्हायो, छाकाणि त हुन हिननि जी ज़मीन में कारो कारो ख़ौफ़नाक पाणी पैदा कयो जिते हाणे हू को बि फ़सुलु न थे पोखे सघिया। हिन जी माउ वरी वॾे जी हवेली हली वई हुई ऐं राति जो देरि सां मानी गंदीअ में वेड़े खणी ईंदी हुई ऐं हिन जो पीउ ॻोठ खां 5 मील परे मिल मां कमु करे मोटी ईंदो तॾहिं हिन जो मुंहुं भितरनि जहिड़ो लॻंदो हो। अॻे हिन जो पीउ ॻाढ़ो ॻाढ़ो गटूर लॻंदो ऐं हाणे हू कारो कोझो थींदो थी वियो। अॻे हिन जी माउ खे सोन जा पनड़ा ऐं चांदीअ जा पाज़ेब हूंदा हुआ ऐं हाणे हिन खे साॻी कमीस सुथण में वरिया गुज़री वेंदा हुआ। अॻे हिन खे स्कूल वञण वक़्तु आनू ख़र्च मिलंदी हुई ऐं हू मज़ेदार खटम मिठा ऐं खंड भुॻड़ा वठी खाईंदो हो ऐं पोइ आनू घुरण ते हिन खे मार पवंदी हुई। हिन खे का ॻाल्हि सम्झ में न ईंदी हुई ऐं हू स्कूल मां भॼी ईंदो हो। स्कूल में बि हिन खे मार पवंदी हुई, छाकाणि त हिन वटि पूरा किताब न हूंदा हुआ। हू स्कूल में बेंच ते वेठो सोचींदो त घर वञण ते अलाए मानी मिलंदी या न। वक़्तु अहिड़ो बि आयो जॾहिं हिन खे बि वॾेरे जी हवेलीअ में वञी पंहिंजी माउ सां गॾु कमु करणो पियो ऐं जॾहिं थकिजी पवंदो हो तॾहिं हिन खे का बानी मानीअ बोराणे ॾींदी हुई। स्कूल खां घुसाइण ते हिन खे अलॻि मार मिलंदी हुई। जॾहिं हू 4थे दर्जे में हो तॾहिं हिन खे हर हंधि मार पवंदी हुई। घर में मानी घुरंदो हो त मार, स्कूल वेंदो हो त उते मास्तर जी मार। मास्तर हिन खां टंगुनि खे ज़ोर ॾियारींदो हो ऐं हिन खे मास्तर जे वात मां एतिरी धप ईंदी हुई जो हिन खे उॿड़का अचणु लॻंदा हुआ। उहो मास्तर सभिनी खां टोटरी हो। सॼो वक़्तु मेज़ ते टंगू रखियो सुतो पियो हूंदो हो। दीनियात पढ़ाईंदो हो जंहिंजी हिन खे का ॻाल्हि सम्झ में न ईंदी हुई। हिकु ॾींहुं मास्तर हिन खां जोड़िया साईं सभु जिनसार वारो बैत पढ़ायो। तॾहिं हिन जे ज़हन में छो जो सुवालु उभिरी आयो। जॾहिं मास्तर बैत जी माना सम्झाइणु शुरू कई तॾहिं हिन पुछियो, साईं अलाह साईं उहे सभु जिनसार आख़िर छो ठाहिया। मास्तर कुझु वक़्तु हिन खे घुरींदो रहियो, पोइ रड़े करे चयईं, अड़े वलू इहो मौला बख़्श त खण त हिन खे सम्झायूं। ऐं मास्तर हिन जा हॾ गुॾ भञी विधा। हिन खे नील थी पिया ऐं चप मां रतु वही निकितुसि। हिन खे पहिरियों भेरो शायदि कावड़ आई हुई, पर कुझु ई न सघियो। दिलि में मास्तर खे गारियूं ॾियणु लॻो। पर हिन खे अचरज हो त हिन खे उन ॾींहुं रोअण बिन न आयो। ॿिए ॾींहुं हिन हिकु खेॾ सोचे
ॿिए ॾींहुं हिन हिकु खेॾ सोची, पर उनजो ज़िक्र कंहिंसां बि न कयईं। हिन जे घर जूं सभु भितियूं किरी पयूं हुयूं ऐं अक्सर चापोड़ा किरंदा रहंदा हुआ। माणस हिन खे सम्झाए छॾियो हो त उन्हनि भितियुनि जे भर में न बीहे, जो उते विछूं हुआ। हिकु ॾींहुं खेसि विछूं नंगे विधो हो ऐं हिन रड़ियूं करे सॼो ॻोठु मथे ते खणी ॾिनो हो। यारू कुंभर मथसि झाड़ पड़ी हुई। अकाल शकाल मुंगर टुंगर विछूं जहिड़ो कारो नांग, सप हुजी या कांग, छॾ तयारी न त मां तुंहिंजी मूं मारी, हूफू हूफू। पर उन झाड़ मां बि कुझु न वरियो ऐं हिन जी टंग ॼण त फाटण ते हुई। हकीम खां दवा वठी ट्रामे जे पैसे ते रखी गरम करे ॾंभ ॾेई टंग ते ॿधाऊं। तॾहिं मस वञी हिनखे निंड आई। पर यारू कुंभर हिकु अजीब कमु कयो। भित जे चापोड़नि मां वञी विछू ॻोल्हे आयो ऐं चिमटे सां झले ख़ाली माचीस में विझी खणी वियो ऐं चयो आई त का दवा ठाहिणी हुयसि। हिनखे उहो सभु कुझु यादि हो। उन ॾींहुं ख़ाली माचिस ऐं चिमटो खणी अची चापोड़ा उथारण बीठो। ॿ चारि चापोड़ा सोरियाई त हिकु वॾो कारो भिटू पंहिंजो ॾंगु मथे खणी वेठो हो। पहिरियों त डिॼी वियो, पर पोइ हिमत करे टंग में चिमटो विझी खणी माचिस में पूरियाईंसि। हिनखे पक हुई त मास्तर खां ज़रूरु ज़ोर ॾियारींदो। अलाए जे छो मास्तर हिन खां ई टंगुनि ते ज़ोर ॾियारींदो हो ऐं रखी रखी खेसि दुॾे वटि खणी चूंडड़ी पाईंदो हो। थियो बि ईअं। मास्तर खेसि सॼे ज़ोर ॾियण लाइ चयो। हू ॾकंदड़ दिलि सां अॻिते वधियो। हिकिड़े हथ में माचिस लिकाए हू मास्तर खे पूरी पुठी ॾेई बीह हिकु हथ सां ज़ोर ॾियणु लॻो। हूअं हू मास्तर खे टेॾो बि ज़ोर ॾींदो हो त जीअं हुनखे चूंडड़ी पाईंदो ॾिसी पंहिंजो बचाव करे सघे। अॼु मास्तर खे अलाए जे छा थियो। हिन पुठि ॾिनी त हुन चूंडड़ीअ बदिरां हिन जे दुॾनि ते हल्की हल्की थपकी हणणु शुरू कई ऐं साम्हूं छोकिरा टहक ॾेई खिलण लॻा। हिन खे छोकिरनि जे खिल जो को सबबु सम्झ में न आयो। हिन डिॼंदे डिॼंदे मास्तर जे टंग तां सुथण थोरो मथे सोरी। हिन जी दिलि ज़ोर ज़ोर सां धक धक करे रही हुई। मास्तर हिन जी हरकत खां बेख़बर पंहिंजी हरकत में मसरूफ़ हो। ओचितो हिन हिकिड़े हथ में माचिस झले आङुर जे ज़ोर सां अधु खोलियो ऐं उस्ताद जे पांचे में उथलाए विधो। घड़ीअ लाइ त कुझु न थियो ऐं हिन ईअं भायो त ॼण त हिन जे कननि में ताड़ियूं पइजी वियूं। पर उन घड़ीअ खां पोइ हिन मास्तर जी रड़ ॿुधी, अड़ी घोड़ा अड़े, ऐं ॿी घड़ीअ में हू दर खां ॿाहिरि भॻो एतिरो तेज़ हू कॾहिं बि न भॻो हो ऐं उहो स्कूल में हिन जो आख़िरी ॾींहुं हो। हिन खां कंहिं बि न पुछो त उहो स्कूल छो नथो वञे। फ़क़ति हिन जे चाचे अलूअ खंघंदे खंघंदे हिन खे गारियूं ॾियणु शुरू कयूं। हाणे सॼो ॾींहुं ॻोठ जे घिटियुनि में रुलंदो घुमंदो रहंदो हो। ॻोठ जा हिकु ॿ छोकिरा हिन जा गहरा संगती बणिजी विया हुआ। उन्हनि मां गुलू सभिनी खां वॾो हो। गुलूअ हिन खे पिनणु सेखारियो। हू हिन खे पके रस्ते ते वठी वेंदो ऐं उते जेके लारियूं या मोटरूं अची बीहंदियूं हुयूं उते मुंहुं निमाणो करे हू उन्हनि माण्हुनि खां पिनंदा हुआ। गुलू हिन खे हिकु ॿी ॻाल्हि बि सेखारी, सा हुई रस्ते या ॻोठ जे घिटियुनि मां ॿीड़ियुनि जा अधड़ चूंडे छिकणु। पहिरीं त जॾहिं हिन ॿीड़ी छिकी तॾहिं ज़रे घटि घुटिजी वियो हो। हिन जी छाती जलण लॻी ऐं अखियुनि में पाणी अची वियुसि। पर पोइ हू एतिरो होशियारु थी वियो जो समूरो दूं नक मां कढी सघंदो हो ऐं हिन खे का तकलीफ़ न थींदी हुई। गुलू ऐं हू ॼण त जाड़ा भाइर हुआ। हर वक़्तु हर कमु हर रांदि में गॾु हूंदा हुआ। संदन हिकिड़ो कमु हूंदो हो स्कूल जे छोकिरनि खे अखर भोरे रांदि ते हेराए खां पैसा खटणु। बिलोरनि जी मौसम आई त आने धक ते रोज़ानो 5-6 आना ऐं मुठ जेतिरा बिलोर खटी ईंदा हुआ। हिकु ॾींहुं हू ओतारे वटां लंघिया त अलम जे पुठियां 2-4 वॾा माण्हू छके रांदि खेॾी रहिया हुआ। हू ॿई हिकु नए जज़्बे सां उहा रांदि ॾिसणु लॻा, पर उते आने रांदि न हुई। उते दाउ घटि में घटि पावलीअ जो। हिननि जी दिलि त घणी सिरकंदी हुई, पर हिननि वटि एतिरा पैसा न हुआ जो उहा रांदि रही सघनि। पोइ गुलूअ खे हिकु खेॾ सुझी आई, पर उन खेॾ जो तफ़सील ॿुधी अनूअ जो हियां ॿुॾणु लॻो। गुलूअ उहा खेॾ ॾिठी त ॻोठ जे पासे वारे मुक़ाम मां राति जो केतिरा माण्हू पेचरो ॾेई ॻोठ ॾांहुं ईंदा हुआ। मुक़ाम जे कंहिं वण ते चढ़ी माण्हुनि खे जिन्हनि खां ड्रेजारिजे ऐं पोइ जॾहिं हू घुरमुझ पैसा छॾे वञनि त उन्हनि सां हली जुआ कजे। अनूअ खे हिकु त एतबार कोन आयो, पर ॿियो त हिन खे ख़ुदि अची जिननि जे डपु वरितो। गुलूअ खे डिॼंदे डिॼंदे चयईं, पर जे मुर्गो जिन अची असांखे ॻिचीअ खां वठे त पोइ वॾो को गांडू आहीं।
भेण जिन वरी के सचा थोरा ई थींदा आहिनि। मूंखे समूरी ख़बर आहे, तूं चुपड़ी करे जीअं आउं चवां तीअं कर। हू गुलूअ जे रोब में अची वियो। सलाह उहा बीठी त ॻोठ में चनाचोर गरम वारो गुरगुलो वॾो तूतारो जहिड़ो बूंबो खणी चणा विकिण ईंदो आहे। उनजो उहो बूंबो चोराए आने बियाने जा शरड़ाट करे ॿरंदड़ फटाका वठजनि, पोइ मिड़ई मौला सड़ाई कंदो। गुलू त हर फन मौला हो। ॿिए ॾींहुं जॾहिं चनाचोर गरम वारो गुरगुलो बूंबूअ में आवाज़ जा पड़ाॾा ठाहींदो स्कूल जे दरवाज़े ते अची बीठो, तॾहिं अञा स्कूल खे रिसेस मिलण में कुझु देरि हुई। चणनि वारो भित खे टेक ॾेई वेही रहियो। गुलू ऐं अनु अॻिते वधिया। अनुअ जी दिलि ज़ोर ज़ोर सां धड़कण लॻी। चए झलिजी पियासीं त चणनि वारो हेॾो सारो मतारो मुड़ुसु हणी धांजोड़ा कढी विझंदो। गुलू हिकिड़ी कची गार ॾिनसि त चुप थी वियो। चणनि वारो ॿारनि जे इंतज़ार में उभ खोड़ियो, खूमचो अॻियां रखियो, ॾंद खोटणीअ सां ॾंद खोटे रहियो हो। बूंबो पासे में रखियो हुउसि। गुलू आहिस्ते आहिस्ते अनुअ सां ॻाल्हियूं कंदे ईअं ॾेखारी ॾिनी ॼण त हिन चणनि वारे खे ॾिठो ई कोन हो। जॾहिं ॿई ॼणा बिल्कुलु हिन जे भर में पहुता, तॾहिं गुलूअ ओचितो चणनि वारे खे पोइ हिते धिको ॾिनो। हू अॻे ई उभ खोड़ियो वेठो हो ऐं बेख़बर हो, सो वञी पुठीअ भर किरियो। अनु बूंबो हथ में खणी वठी भॻो। गुलूअ खूमचे में अॻियां पियल टकनि आननि जे ढेर में हथु विधो ऐं मुठ भरे वठी भॻो। जेसीं चणनि वारो उथे ऐं खूमचे खे किरण खां बचाए, तेसीं ॿई संदसि नज़रुनि खां ओझल थी विया। उहो सभु कुझु अहिड़ो तकिड़ो थियो जो खूमचे वारो हिननि जो मुंहुं बि चङी तरह ॾिसी न सघियो। हिन फ़क़ति संदनि पुठ ॾिठी हुई। हू हिननि ॾांहुं भॻो। ठहिरो साला सुअर का बचा, पर वरी को ख़्यालु आयसि त मतां उन में बि का ठगी हुजे ऐं के लिकल छोरा संदसि खूमचे जी सफ़ाई न करे वञनि, उन करे चुपड़ी करे बीह रहियो। हिननि अॻे ई रिथ करे छॾी हुई त क़ब्रिस्तान जे वॾे बड़ हेठि मिलंदा। ॿई जुदा जुदा तरफ़नि खां सहकंदा डुकंदा उते पहुता। घड़ीअ लाइ त हू साहु पटण लाइ उते पट ते वेही रहिया। पोइ गुलूअ फ़ख्र सां चयो, बच्चू ॾिस, हीअ बि त ॻायोसांसि, पूरा 2.5 रुपया टके घटि आहिनि। अनुअ पंहिंजे ख़्याल में गुलूअ जी उहा हरकत न ॾिठी हुई, सो अखियूं फाड़े पैसनि ॾांहुं ॾिठाई। हिन जे ज़हन में घड़ीअ लाइ ख़्यालु आयो त हिननि चङो कमु न कयो हो। वीचारो खूमचे वारो बि आख़िर ग़रीब हो। हू ज़रे घटि गुलूअ खे ईअं चवण वारो हो, पर वरी गुलूअ जे गारियुनि जो ख़्यालु आयसि। हिनखे अलाए छो गारियुनि खां बुछा हूंदी हुई। गुलू जेकॾहिं हिनखे धक हणी कढे त हिनखे एतिरो ॾुख न थींदो हो जेतिरो हिनखे हिन जी गारियुनि खां बुछा थींदी हुई। ख़ासि करे गांडू लफ़्ज़ त हिनखे बिना की न वणंदो हो। उहो ई लफ़्ज़ गुलूअ जे वात में हूंदो हो। हिनखे पंहिंजे ख़्याल में गुम ॾिसी गुलूअ चयो, बच्चू अञा बि महिल अथई, जे दिलि नथी चवई ऐं फाटई थी त वञी माणे जे पड़े में मुंहुं विझी सुम्ही वॾो आयो आहे गुलूअ जो यार थियणु। गुलूअ सीनू साईंदे चयो। हिनखे सख़्तु कावड़ आई। हिन जो समूरो बदन कावड़ खां रफणु लॻो। गुलूअ हिनखे कॾहिं बि माउ ते गार न ॾिनी हुई। हिन अॻुपोइ सोचण बिना हथ में झलियल बूंबो गुलूअ जे मथे में फहकाए कढियो। गुलू उन वार लाइ बिल्कुलु तयारु न हो ऐं कुझु धक जे असर खां, कुझु ॿियो वार बचाइण जे ख़्याल खां पुठीअ भर वञी किरियो। हू टप ॾेई मथसि चढ़ी वेठो ऐं ॿिन्ही हथनि सां गुलूअ जो गलो दॿाईंदे चयईं, मुंहिंजे माउ जो नालो वरी वरितो अथई त निड़ी पटे छॾींदोसि। गुलू हिन खां वधीक ड्रिघो हो, पर अनु हिन खां वधीक सघो हो। गुलूअ खे धक ऐं घुटे जो एतिरो ख़्यालु कोन हो। हुनखे अनुअ जे कावड़े ओचिते हमले हिसाए छॾियो। अनुअ हिन जूं अखियूं ॿाहिरि निकिरंदे ॾिसी हिनखे छॾे ॾिनूं ऐं उथी बीठो। पोइ वरी वञी पंहिंजी जाइ ते वेही रहियो ऐं आङुर सां ज़मीन ते लीका पाइणु लॻो। गुलू खंघंदो उथी वेठो ऐं ॻिचीअ ते हथु घुमाईंदे चयईं, यार संगत में कावड़िजी पए। अनुअ को बि जवाबु न ॾिनो। गुलू खिली ॾिनो, भेणिया ॾाढी का सघ अथई, मुंहिंजी त ज़रे घटि ॻिची मरोटे छॾी अथई। अनुअ जे चपनि ते हल्की मुर्क मोटी आई। हिन जे साह जी रफ़्तार बि बराबरि थी वई। हू ॻोठ बि वञी नथे सघिया। हिननि खे पक हुई त खूमचे वारो खेनि सॼे ॻोठ में ॻोल्हींदो हूंदो। मथां अची शाम थी, हाणे खेनि बुख सताइण लॻी। गुलूअ खां रहियो न थियो। भेण सां बुख बि ॾाढी लॻी आहे। अनुअ खे बि ॼण त ओचितो पंहिंजी बुख यादि पइजी वई। हा यार, बुख त मूंखे बि ॾाढी लॻी आहे, पर ॻोठ कीअं हलिजे। गुलू उथी बीठो। तूं हिते वेह, तव्हां वेझो आयुसि। बच्चू छा यादि कंदे
त गुलू यारीअ में सिर ॾियण खां बि की न कीबाईंदो। ईअं चई हू हणनि जा छाल ॾींदो वणनि पोयां गुम थी वियो। कलाक खन खां पोइ झोल में का शइ झले खिलंदो वरियो। 4 आने जा पकोड़ा, 2 आने आने वारियूं डबल रोटियूं। मूं सोचियो त ॻोठ में त खूमचे वारो पियो असांखे ॻोल्हींदो, सो लारी स्टान तां वञी वठी आयुसि, गुलूअ फ़ख्र सां चयो। 2 ॼणा खाइण वेही रहिया। गॾिजी खाधे खाइण सां हिननि में हिक ॿिए लाइ हमदर्दी, साथ ऐं यारीअ जा जज़्बा ख़ुदि ब ख़ुदि जागी उथिया ऐं हू हिक ॿिए खे ॾिसी पाण ई ॼाणी मुरकण लॻा। गॾिजी बुख मिटाइण सां रूहनि में केतिरी न यगानगत अची थी वञे। पेट पूजा कंदे ऊंदहि थींदी वई ऐं अनूअ जो डपु वधंदो वियो। हिन जी दिलि थे चयो त उॾामी घर पहुचे ऐं चुपड़ी करे पंहिंजे तॾे ते सुम्ही निंड करे। पर हाणे पोइ ते मोटण जी माना पाण खे काइर ऐं गुलूअ जे लफ़्ज़नि में गांडू साबित करणु लाचार थियो। गुलूअ सां गॾिजी बड़ ते चढ़ी वियो। गुलूअ हिन खे सम्झायो त जॾहिं हू बूंबूअ में ॻाल्हाइणु बंदि करे त हू हिकु सूसड़ी ॿारे जेतिरो थी सघे ओतिरो पर भरो उछले। ॿी सूसड़ी वरी उन जे उबते पासे। ऊंदहि वधंदी वई ऐं अनूअ जी दिलि सुसंदी वई। हिन खे बड़ जे वण मां मुख़्तलिफ़ हंधनि तां चिमकाट ॾिसण में आया ऐं हू पंहिंजे ॾार खे मज़बूत झले साह रोके वेठो रहियो। बड़ जे ॾार जी हिकु छेत हिन जे ॿाह में खुपी वई ऐं हिन खां छिरिक निकिरी वियो। गुलू नांग घोड़ाड़े नांग खाई वियो। तकिड़ो तकिड़ो हू ॼण त टप ॾींदे हेठि लथो। गुलूअ बि हेठि टप ॾिनो। गुलू बि डिॼी वियो हो। अड़े, अहिड़े कंहिं वाक़िए लाइ हिननि सोचियो बि न हो। किथे हो नांग? ॾिसां किथे खाधो अथसि। गुलूअ माचिस जी तीली ॿारींदे चयो। हीउ ॾिस। ऐं ॿिन्हिनि चिताए ॾिठो, पोइ गुलू टहक ॾेई खिलणु लॻो। काठीअ जी छेत अञा ताईं ॿांह जी चमड़ीअ में खुती पई हुई। गुलूअ चुंडड़ी विझी छिके कढी वरिती। ॾाढो सूर्य आई अनु, गुलूअ टोक मां चयो। अनूअ कुझु न चयो, चुपचाप वरी बड़ ते चढ़ी वियो। हिन खे पंहिंजे पाण ते कावड़ अची वई। वाकई हू गुलूअ जी संगत जो लाइक़ु कोन हो। हाणे ॿाट ऊंदाही थी वई हुई ऐं तरह तरह जा ख़्याल अनूअ खे सताइण लॻा। अॼु घर देरि थी वई आहे। बाबो बि कारखाने मां मोटियो हूंदो ऐं पादर पिसायो वेठो हूंदो। हिन खे वरी अची डपु वरायो ऐं हिन ॼण पंहिंजे पाण खे चयो, गुलू उश। गुलूअ जो आवाज़ु आयो ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते चयईं, रेडी। उहो इशारो हो त शिकार पिए आयो। ओचितो अनु सॼो दहिलजी वियो। गुलूअ बूंबे मां हिकु ख़ौफ़नाक घू घू जो आवाज़ु कढियो। डप खां अनूअ बड़ जी हिकु थुल्ही टारीअ खे एतिरो सोगो जलियो जो ज़रे घटि हिन जे हथ में घिड़ंदी थी वई। पर ख़तरे खां आगाहीअ जे करे उन डप में एतिरी शिदत कान हुई। उन हूंदे बि हिन खे उन डप खां सूसड़ी ॿाण विसरी वई। अनु हेठि पेचरे ॾांहुं निहारण लॻो, पर हिन खे ऊंदहि खां कुझु बि नज़र न आयो। गुलूअ जे तरफ़ खां वरी हिकु टिखी ख़ौफ़नाक चीट जो आवाज़ु बूंबूअ मां थींदो हिन जे कननि ताईं पहुतो। सॼो मुक़ाम हुन चीट सां गूंजजी वियो ऐं अनूअ खे सूसड़ी ॿाण यादि आई। तीली हणी हिन सूसड़ीअ खे ज़ोर सां उछल ॾिनी। सूसड़ीअ जी रोशनीअ में हिन ॾिठो 2 माण्हू पेचरे जे विच में बीह हेॾां होॾां ॾिसी रहिया हुआ। हिकिड़े जे मथे ते का हड़ रखियल हुई या को वॾो पटको ॿधल हुयुसि। ही विख खणंदव त सरिया जेॾा दाणा करे छॾींदोसांव। बूंबूअ मां आवाज़ु आयो। हाणे त अनूअ खे बि रोशो सुजी आयो ऐं हिन निशानू चिताए फटाको ठीकु वाटड़ुनि जे पेरनि वटि उछलायो। उहा सूसड़ी बि का जझे बारूद सां भरियल हुई। किरण खां पोइ बि ॻच वक़्तु शरड़ाहट कंदी भंवर वांगुरु फिरंदी रही। हेठां रण जो आवाज़ु थियो, मामा भॼ त भॼूं, जुमेरात आहे, जिनात खाई मारींदी। अनूअ वरी बि ठीकु हिकु सूसड़ी अॻे हंध खां थोरो परियां उछलाई। फटाके जी रोशनीअ में हिन ॾिठो त वाटड़ू पेचरो छॾे क़बरुनि विचां भॻा। ख़बरदार, फ़क़ीरनि जूं क़बरूं था लताड़ियो। बीह रहो न त ॿिन्हिनि जूं टंगूं भञंदासूं। ऐं हिकु ॿी सूसड़ी अनूअ उछलाई एन क़बरुनि जे विच में राहगीर बीह रहिया। फ़क़ीर साईं, साईं असीं मिसकीन आहियूं, ख़ता बख़्श करियो, दस्तगीर जो वास्तो अथव। अमीं खे मोमिन था ॾिसिजो। दस्तगीर जो नालो न वठो आहे त कंधु भञी छॾियांव। गिदे में जेकी अथव सो उतरीअ क़बर जी पेरांदीअ ते रखी पोइ पेर पुठिते हलंदा वञो। पुठियां ॾिठव त सरिया जेॾा दाणा करे छॾींदोसांव।
पोइ हिकु ॿियो फटाको अनूअ ॾिठो त ॾकंदे ॾकंदे हिननि खीसनि में हथ विधा ऐं पोइ भॼण जो आवाज़ु आयो ऐं बुंबो आवाज़ु कयो घू घू हू हू। घड़ी लाइ वरी माठ थी वई। गच वक़्तु ॿई माठ करे वेही रहिया। पोइ हेठि लथा माचिस जे रोशनीअ में हिननि क़बरूं ॻोल्हणु शुरू कयूं। हिकिड़ी क़बर जे पेरांदीअ खां नोटनि ऐं सिकनि जी नंढड़ी ढिगड़ी पियल हुई। कुल 8 रुपया 6 आना। उन राति अनू ॾाढो ख़ुशि हो। हिन जे खीसे में पहिरियों भेरो 4 रुपया 3 आना हुआ। गुलूअ खां मोकिलाए घर पहुतो। हिन सम्झो त रोज़ाने वांगुरु अॼु बि घर में ऊंदहि हूंदी ऐं माठ मिठोड़ो लॻल हूंदो। पिणस कारखाने मां थकिजी टुटी ईंदो ऐं अचण सां सुम्ही रहंदो। माणस बि हवेलीअ खां मोटी पिणस खे ज़ोर ॾींदे उते ई पेरांदीअ खां सुम्ही रहंदी हुई। जेकॾहिं जाॻंदो हूंदो हो त फ़क़ति संदसि चाचो, जंहिंखे खंघि ऐं साह खां निंड ई कान ईंदी हुई। पर उन ॾींहुं घर में ॼण बकर पे ॿाकारियो। अंदरि घिड़ियो त ॾिठईं त पिणस माणस खे रांभाट करे मारे रहियो हो। कमीणी कसबियाणी, ॿुधाए केॾांहुं वई हुईं, कहिड़ो नओं यार कयो अथई। हिन जी माउ फ़क़ति किंजी रही हुई, कुझु बि चयाईं कोन थे। जेकॾहिं अनूअ खे दुनिया में का शइ प्यारी हुई त उहा माउ हुई। पंहिंजी माउ खे उन हालत में ॾिसी हिन जी दिलि पहिरीं त विसामंदी वेई ऐं पोइ हिन में अलाए जे कहिड़ो जोश अची वियो ऐं हिन पोयां अची पीउ खे ॿख विधो। हिन खे छिकण जी कोशिशि कयईं त हुन जा पेर निकिरी विया ऐं मुंहुं भर वञी किरियो। हिन खे उहा उमेद बिल्कुलु न हुई त हिन जो पीउ जेको हिन खे हेॾो सारो हूंदे बि हिकु हथ सां पिंजरीअ वांगुरु खणी वठंदो हो, सो ईअं किरी पवंदो। ओचिते किरण जे करे हीउ बि वञी मथांसि किरियो। इतफ़ाक़ सां हू थिड़ी वञी परे पासे पियो, अहिड़ीअ तरह जो हिन जो मुंहुं पीउ जे मथे जे वेझो थी पियो। उन वक़्तु धप जो हिकु फुकारो हिन जे नासुनि में घिड़ी वियो। उहा धप हिन जे पीउ जे वात मां अची रही हुई। हू सम्झी न सघियो त उहा धप छाजी हुई। उहा धप ॾाढी किनी हुई, खटी खटी किनी, धौरे या ॾुध जहिड़ी। हू अञा उथण जी कोशिशि में हो त हिन आत ॾियण जो आवाज़ु ॿुधो ऐं का थुली थुली पाण हेठि हिन जे वारनि ते किरी हिन जे अखियुनि मां वही नक ॾांहुं लार करे वहणु लॻी। हिन जे ज़हन में बदबू जो हिकु रेलो उथियो। हिन खे पंहिंजे पाण मां धप अचणु लॻी ऐं ख़ुदि ॿई हथ पेट खे ॾींदे उथी वेठो ऐं हिन खे बि उल्टी अची वई। हिन जो पीउ उते ई सुते सुते उल्टियूं करे रहियो। हिन खे का ॻाल्हि सम्झ में न आई त हिन जो पीउ उल्टियूं छो पिए कयूं। हिन खे हिकु नओं डपु वराए वियो ऐं हिन भायो ॼण त पिणस मरी रहियो हो। पीउ लाइ मोहबत जो हिकु नओं जज़्बो हिन जे दिलि में जाॻियो ऐं हुन उटका भरींदे चयो, अमां बाबा खे छा थियो? अमां बाबा छो थो उल्टियूं करे? अमां छा थियो आहे बाबा खे? माणस ढकनि बंदि थियण ते उथी खड़ी थी हुई ऐं मुड़ुस खे उल्टियूं कंदो ॾिसी पाणीअ जो थांव भरे आई। पहिरीं त अनूअ जो मथो चङीअ तरह धुआरियईं ऐं पोइ मुड़ुस खे पुठीअ ते हथ हण वेही रही। लालटीन जी हल्की रोशनीअ में हिन ॾिठो त ॻोढ़ा हिन जे माउ जे गिचीअ तां पहुची संदसि चोलो आलो करे रहिया हुआ। हिन वरी हिकु सुॾके में चयो, अमां छा थियो आहे बाबा खे? दारू पी आयो आहे। माणस बदिरां छा चयसि घिॿियल आवाज़ में चयो, दारू? हिन ॿुधो त माण्हू दारू पी वाहियात बक्स कंदा आहिनि ऐं हिन उहो बि ॿुधो त दारू पीअण वारा माण्हू पंहिंजे ज़ालुनि खे मारींदा आहिनि, जीअं सोनू भंगी कंदो। हिन हिकु भेरो सोने भंगीअ खे बोतल हथ में लुॾंदो झूमंदो ॾिठो। दारू अहिड़ी का बुरी शइ हुई? हिन कॾहिं बि न सोचियो पोइ छो था पीअनि दारू। सुबुह जो हिन जो पीउ चङो भलो ऐं मुंहुं हथु धोई कम ते हलियो हुयो। उनखां पोइ हिन जो पीउ हर चोथे पंजे ॾींहुं दारू पी हिन जे माउ खे मारींदो। हिकु ॾींहुं त हिन खे बि झले संदसि मथो खणी मंझीअ सां हयाईं ऐं हिन खे उन नई दारू पीअंदड़ पीउ सां नफ़रत थींदी वई। गुलू ऐं हिन क़ब्रिस्तान में माण्हुनि खे ड्रेजारे फुरण जो ॼण त हिकु धंधो बणाए छॾियो। गुलूअ उन धंधे में नयूं नयूं ईजादूं थे कयूं। पैसा त हाणे जाम हुअनि, उन करे सभु ज़रूरत जूं शयूं हिननि ख़रीद करे थे वरितियूं। थाली वॼाइणु, डिघे बांस में कारो जुबो लटकाए बीहारणु, ॿकरीअ जी खल सुकाए उन में काठियूं विझी हथरादू ॿकरीअ जो धड़ ठाहिणु ऐं उहो बड़ तां हेठि उछलाइणु वग़ैरह जहिड़ियूं चालाकियूं हिननि लाइ ॼण त विंदर जो सामान हुयूं ऐं रोज़ानो 5-8 रुपया ईअं कमाए ईंदा हुआ। हाणे हू छके रांदि में बि माहिर थी विया।
ऐं वॾनि वॾनि सां मुक़ाबिलो कंदा हुआ। ॻोठ जे माण्हुनि जे ख़्याल खां गुलू जवारियुनि खे बड़ हेठि वठी आयो ऐं उते ज़मीन साफ़ु करे हू छके ऐं कॾहिं पते रांदि कंदा हुआ। कॾहिं लेट त कॾहिं पेट, कॾहिं तख़्त त कॾहिं तख़्तो, कॾहिं तरियूं त कॾहिं पऊं 12, कॾहिं बुत त कॾहिं बंगलो, कॾहिं अंदरि त कॾहिं ॿाहिरि। वॾा जुआरी बि हाणे हिननि खां कन हणण लॻा हुआ। ख़ासि करे गुलू त वेहंदो हो त अध खां मथे हथ छंडे उथंदा हुआ। हिन जो नालो ई रखियो हुआऊं चंड्रो। जेतोणीकि ॿिया सभु हिननि खां वॾा हुआ, पर कंहिंखे बि खां पैसनि फुरण जी हिमत न थींदी हुई। हिकिड़ो ॼणो उहो मज़ो चखी चुको हो। हिन जॾहिं हारायो त झपट हणी खणी गुलूअ जे पैसनि जे ढिग में हथु विधाई। गुलू चिंबड़ी वियुसि। गुलू अकेलो हुजे हा त मार में ॾाढी दिलि ते खाए हा, पर जेसीं उहो गुलूअ सां मोॾे तेसीं अनूअ भर में पियल सिरोटो मग़ज़ में वहाए कढियुसि। हिनखे रतु ठीडियूं करे वहण लॻो। हिन अनूअ ॾांहुं ध्यानु ॾिनो त गुलूअ पोयां ॿांह खे ॾेॾर वटि अहिड़ो चक हंयसि जो हिन खां कीक निकिरी वई। जेसीं ॿियनि छॾायुनि तेसीं हिन जा समूरा कपिड़ा छीयूं छीयूं थियल हुआ। मथे ऐं ॿांह मां रतु पियो वयसि। माण्हुनि बि जुठ कयसि त छोकिरा ॾिसी हिनखे शर्म न थिए आयो। ईअं परायनि पैसनि में झट हणण खां ऐं हू शख़्स बूथ भिरड़ो करे हलियो हुयो। पर हिकु ॻाल्हि अनूअ ऐं गुलूअ न सोची हुई। सा हुई संदन क़ब्रिस्तान वारे धंधे जी। माण्हुनि में जिनात जो एतिरो त ख़ौफ़ वेही रहियो हो जो माण्हुनि उतां वञण जी पचर फिटी करे छॾी। उन हालत में हिननि कॾहिं बि न सोचियो हो। हिकिड़े ॾींहुं हू सभु पैसा हाराए राति जो शिकार जी ताक में वेठा रहिया, पर उतां को बि न लंघियो। आधी राति थी वई। ॿिन्हिनि खे बुख बि ॾाढी सताइण लॻी। ॿई ॼणा बड़ तां लही आया। यरबण सां बुख बि ॾाढी लॻी आहे, गुलू ऐलान कयो। हा, अनूअ मुख़्तसिर जवाबु ॾिनो। हिनखे गुलूअ खां बि वधीक बुख लॻी हुई। सुबुह जो बि घरां बुखियो निकिरी आयो हो। रातो की सुकल मानी जेका माणस हवेलीअ मां आंदी हुई सा बि जारे में कान हुई। माणस सवेरे ई हवेलीअ हली वई हुई। हवेलीअ में कंहिं सुरेत खे राति जो अची सूर थिया हुआ ऐं फजर जो माणस खे हिकु बानी सॾे वठी वई हुई। पिणस बि फजर जो कुझु खाइण खां सवाइ हलियो वियो। हिन जारे में चुल्ह जे आस पास घणा ई लोणा हुया, पर उते कुझु न हो ऐं हू अची गुलूअ जे दरवाज़े जे ॿाहिरां बीह रहियो। दरवाज़ो खुलियो पियो ऐं गुलूअ जी भेण वेठे साम्हूं थांव मिलिया। गुलू पट ते हिकु फाटल रिलीअ में वेड़ियो सुतो पियो। हिननि निशान वठी भितर उछलायो ऐं गुलू छिरक भरे उथी वेठो। उथी मट मां पाणीअ जी छाल भरे मुंहं खे हयाई। अनू चुपचाप बीठो रहियो। अदी मानी ॾे, गुलूअ भेणस खे चयो। भेणस को बि जवाबु न ॾिनो, चुपचाप थांवनि खे छार सां महटींदी रही। मुआ ॾिसी कोन थो त हथ फुलियार में भरिया पिया अथमि, उथां त भरियां थी बिभ। भेणस रड़कंदे जवाबु ॾिनो। गुलू चुप थी वेही रहियो। जॾहिं घणी देरि थी वई ऐं भेणस थांव मलींदी रही तॾहिं गुलू उथी ॿाहिरि आयो। यार हल त हलूं, अॼु मानीअ जो आसरो कोन्हे, राति वरी मार खाधीसूं। गुलूअ ॾुखारे अंदाज़ में चयो। छा था मिलई मार? रबुअ राति मूंखे भित टपी अंदरि ॾिठो, सो रड़ करे चयई त अशराफ जाफर राति जो सवेर घर न ईंदे त सुम्हंदे बि माणे वटि वञी। बसि पोइ त ज़ीपट थी विया। भेण सां अञा ताईं पियो कंधु सूर करे। अनूअ खे ख़बर हुई त गुलूअ जा माउ पीउ नंढे हूंदे मरी विया हुआ। यतीम ॿार खे संदसि भेण पालण लाइ वठी आई हुई, पर रबू हरहारी हो। जेके 4 दाणा मिलंदा हुअसि से पंहिंजे बचनि लाइ ई पूरा कोन हुअसि। 6 ॿार हुअसि। जनमां बि वॾे छोकिरे खे खनाग जी बीमारी थी पई हुई ऐं हकीमनि वेजनि जे दवाउनि सुतियुनि जो ख़र्चु तंहिंखां सवाइ। पंहिंजा पंहिंजा सूर सारींदे कंधु हेठि करे बड़ जो रस्तो वरिताऊं। जवारी सभु अॻे ई बड़ पिण ठाहे वेठा हुआ। अॼु ॿिन्हिनि जूं दिलियूं लथल हुयूं ऐं राति शिकार बि सणबो न लॻो हुन। कुल 8 रुपया खनि हुअनि। ॿिन्ही गॾिजी खेॾियो। पहिरीं त गुलू 60 रुपया खनि खट में हो। अनूअ खेसि अखि में भॻी त उथ त हलूं, पर गुलू न मञियो। अनूअ त पंहिंजा सभु पैसा 2 दावनि में हाराए छॾिया हुआ। गुलूअ जो भाग बि वियो पोइते पवंदो ऐं मुले बेपरीअ जी ॿांग ॾिनी त गुलू बि टपड़ छंडींदे उथियो। यार अॼु त भेण सां खल लही वई। हिन फिकी खिल खिलंदे चयो। कलाक अधु त हू ॻोठ में हेॾां होॾां घुमंदा रहिया। यार भेण सां 60 रुपया खट में हुआसीं त उथी हलूं हा।
सो त मूं तोखे अखि भॻी पर तूं उथिए ई कोन। हिरपण सां उस्ताद जो चवणु आहे त जुआ में खटी भॼणु मुड़ुस जो शान न आहे, जेसीं टिकरी पूरी न थिए। आधी राति ताईं बड़ ते वेठा रहिया पर अॼु को बि माण्हू न लंघियो। हिरपण सां ॾाढी ॻाल्हि थी। हलो त को पेट पूॼा जो बंदोबस्तु करियूं। अनूअ चयो, सो बि कीअं? तूं घरां मानी खणी अच त खाऊं। न बाबा न, हिकु त अधी मानी रखंदी न आहे, ॿियो त रबू अॼु त पादर पिसायो वेठो हूंदो। अॼु वरी देरि थी वई आहे। काल्ह चयईं त रईस जा पुट 10-11 साल तोखे खारायो अथमि, मूं को ॼमार तुंहिंजे खाराइण जो ठीको कोन खयो आहे। न को मूं वटि का देॻ पूरियल आहे। हाणे वॾो थियो आहीं, अपनी घोट त नशा हो वई। अधी बि साणसि हा में हा मिलाईंदी वई। सो पंहिंजो घर वञण त हाणे छुटो, तूं को वारो कर। हाँ, बाबो रोज़ दारू पी थो अचे, सो मुंहिंजा धांजोड़ा कढी छॾींदो। मानी मुंहिंजे लाइ बि कान हूंदी, अमां त राति में हवेलीअ ते हूंदी। हिरपण सां हाणे त मरी वियासीं। पर माशा मौला, ॿुध न, आउं त सुबुह जो वञा थो शहर। मौला जो मुल्क पियो आहे, किथे न किथे मन का क्लीनरी मिली वञे त पोइ आउं बि थो वञा। न यार न, मुंहिंजो त घर घाट कोन्हे, न माउ न पीउ। अलाए जे छो गुलूअ खां सुॾको निकिरी वियो। मुंहिंजो वरी केरु आहे? बाबो 3 रुपया कमाए, रुपए 1.5 जी ताड़ी पीए, रुपए जी चाचे जी दवा, बाक़ी मानी राजनि ते रिली कुल्हनि ते। पर अॼु राति कीअं गुज़रंदी? बुख बि ॾाढी लॻी आहे। हल त ओतारे में नुखुनि ते सुम्ही था पऊं, पिरह जो उथी पंधु पवंदासूं। 2 ॼणा बुखायल कदम खणंदा अची ओतारे वटि पहुता। अंगास जे भर में 2-3 मलंग नुखुनि ते सुता पिया हुआ। ओतारे जो फ़क़ीर मिटीअ जे भर में कारी चादर पायो सुतो पियो। उन जे पासे में हिकु नुख ख़ाली पियल हुई। 2 ॼणा चुपड़ी करे उन ते लेटी पिया। गुलूअ खे झट में निंड अची वई, पर अनूअ खे निंड न आई। बुख खां आंडनि में वट पिए पियसि। जॾहिं बुख घणो सतायसि त मट मां पाणीअ जी छल भरे पीताईं। पाणी ॼण त हिन जा आंडा चीरी ईंदो वियो। छल मट ते रखियाईं त थिड़ी किरी पई ऐं पुरज़ा पुरज़ा थी वई। फ़क़ीर निंड मां छिरक भरे उथी वेठो। कहिड़ो आहीं? आउं आहियां फ़क़ीर अनू। फ़क़ीर हिननि सां दाणे रांदि कंदो ऐं खेनि चङीअ तरह सुञाणंदो। अनू केरु? ओहो छोरा, अवीं राति जो हिते छा पिया करियो? घर न विया आहियो कीअं? फ़क़ीर ॾाढी देरि थी वई हुई, सो मोचड़नि जे डप खां हिते ई सुम्ही पियासीं। फ़क़ीर चुप थी वियो ऐं अनू वरी अची गुलूअ जे भर में सुम्ही पियो। पाणीअ पेट में वञी बुख ते ॼण को छंडो विझी छॾियो। हिन खे गुहर वठी वई ऐं पासो वराए सुम्ही पियो। हिन ख़्वाब में ॾिठो त का अज़गैबी बांह हिन ॾांहुं वधी रही हुई। उन बांह जे हथ वधी हिन जे पेट ते थधिड़ा कढणु शुरू कया। हिकिड़ी आङुर हिन जे दुन में फिरणु लॻी, ॼण त उन हथ हिन खे कितकाई करणु थे घुरी। जॾहिं हू नंढड़ो हो तॾहिं हिन जी माउ हिन खे पेट ते ईअं थधिड़ा कढंदी हुई। संदसि पेट ते वात रखी हिन खे खिलाइण लाइ आवाज़ कढाईंदी हुई ऐं हू खिली खिली खेरो थी पवंदो हो। अॼु बि निंड ई निंड में थधिड़नि कढण सां हिन खे खिल अचण वारी हुई। पोइ उन हथ हिन जे दुन खां हेठि सुरणु शुरू कयो। हिन जे बदन में के उॼातियूं लहरूं विॼु जियां खेवण लॻियूं ऐं पाणी ॼाणी हिन जे जिस्म में कुझु अॻ भरो रिढ़ण जी आरज़ू पैदा थियण लॻी। ओचितो ओचितो हिन खे ईअं महसूसु थियो त को रिछ हिन खे पंहिंजे भाकुर में निपुण लॻो। हिन जो साहु ॿूसाॾण लॻो। हिन खां कीक निकिरी वई। कीकुड़ करण सां गॾु हिन खे काकूस करण जी शदीद ख़्वाहिश जागी उथी। हू निंड मां छिरक भरे उथणु लॻो त हिन खे कंहिं बांह में विझी रोकण जी कोशिशि कई, पर हू सट ॾेई उथी ओतारे जे उतरे पासे भॻो। भॼण वक़्तु हिन ॾिठो त सुथण हेठि लही हिन जे गोॾनि में मुंझी पई। तकड़ि में सुथण खे ॿिन्ही हथनि में काबू झले भॼंदो वियो। भॼंदो रहियो। जॾहिं हिन खे पक थी त पोयां केर बि न हो, तॾहिं हू बीही रहियो ऐं हिकु भित जी कुंड जी ओट वठी काकूस करणु वेही रहियो। हिन खे काकूस न आयो, पर काकूस करण जी ख़्वाहिश बराबरि सताईंदी रहियसि। बिल्कुलु अहिड़ी तरह जहिड़ी तरह हिन खे हिकु दफ़ो सूरी थी पई हुई ऐं हिन खे बाहि थियण लॻी हुई। हकीम जे दवा मां मस हुन बाहि मां जिंद छुटी हुयसि। आख़िर हू उथियो। हिन खे जिस्मानी पीड़ा खां वधीक ज़हनी अज़ियत सताए रही हुई। ईअं छो थियो? उहो छा थियो? हिन खे पाण ते कावड़ अचणु लॻी। पोइ उहा कावड़ नफ़रत जो रूप अख़्तियार करणु लॻी
ऐं हिनखे पंहिंजे पाण मां बुछां अचणु लॻी। ॼण त हिन सुथण में काकूस करे विधो हो। घड़ीअ खां पोइ हिन जी नफ़रत वरी सारी दुनिया ते कावड़ जी सूरत अख़्तियार कई। हिन दुनिया में असीं ग़रीब छो आहियूं, निधण खां छो आहियूं, असांखे घरनि में मारूं छो थियूं मिलनि, बाबा ताड़ी छो थो पीए, चाचो सॻो छो नथो थिए, अम्मा खे हवेलीअ में छो थो पोरियो करिणो पवे, घर में सवली मानी छो नथा खाई सघूं, स्कूल में मास्तर छो था मारीनि, छो था असांखां ज़ोर ॾियारीनि, बाबा जी ज़मीन खे छो कारो पाणी खाई वियो, छो असीं मानीअ जा मोहताज थी वियासीं, छो असांखे ख़र्ची नथी मिले, ऐं सभ खां वधीक ओतारे जे फ़क़ीर छो मूंसां ईअं कयो, मूं हिन जो कहिड़ो ॾोह कयो। ऐं उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो जवाबु हिनखे सम्झ में न आयो। फ़क़ति हिकु मुमकिन जवाबु हिन जे ज़हन में मिड़ी आयो हो, फ़क़ीर खां बदिले वठण जो। हिन हेॾां होॾां ॾिठो, कुझु बि नज़र न आयुसि। साम्हूं हिकु मन अॻियां खुतल किलनि में उठ ॿधा पिया हुआ। हू आहिस्ते आहिस्ते मन ॾांहुं वधियो ऐं हिन हिकु किले खे छिक ॾिनी त निकिरी आयो। उहो किलो बिल्कुलु मास्तर वारो मौला बख़्श ते लॻो। कॾहिं उहे मौला बख़्श हिन जे हथनि जे तरियुनि गोॾनि दुॾनि ते वसंदा हुआ। हिन खां पोइ अॼु मौला बख़्श हिन जे हथ में हो ऐं उहे ॿियनि जे हथनि ते वसंदा। हू वरी बि आहिस्ते आहिस्ते उतारे ॾांहुं मोटी आयो, पर हाणे हिन जे दिलि में डप जे बदिरां नफ़रत हुई, अथाह नफ़रत। उतारे में जेको थोरो घणो गोड़ थियो हो सो बंदि थी चुको हो ऐं सभु वरी सुम्ही पिया हुआ। फ़क़ति फ़क़ीर पंहिंजे तॾे जे बदिरां हिन जी जाइ ते सुतो पियो ऐं हिन ऊंदहि में ई महसूसु कयो त फ़क़ीर गुलूअ ॾांहुं रिढ़ंदो थियो। हिन आहिस्ते आहिस्ते पेर में पाए ॿिए हथ जो डंडो फ़क़ीर जे मथे ते फहकाए कढियो। फ़क़ीर खां रण निकिरी वई। जेसीं उथे तेसीं हिन ॿ चारि मुंहं वारा फहकाए कढियसि, घोड़ाड़े अड़े मरी वियुसि, अड़े या हुसैन, घोड़ाड़े बचायो। उहो हमिलो अहिड़ो ओचितो थियो जो फ़क़ीर पंहिंजो बचाव बि न करे सघियो। रणुनि ते ॿिया मलंग बि जागी हिन ॾांहुं भॻा। गुलू बि छिड़क भरे उथी वेही रहियो ऐं पोइ हिन अनूअ जो आवाज़ु ॿुधो, गुलू भॼ त भॼूं। गुलू बि मामले जी नोयत ऐं नज़ाकत सम्झी वठी हिन सां गॾु भॻो। ॿई भॼंदा वरी बि अची क़ब्रिस्तान पहुता। हिननि खे ॿी का जाइ बि त कान थिए सुझी। मतां को मलंग उते अची निकिरे सो बड़ ते चढ़ी विया। ऊंदहि में थाबड़ंदा अंगनि ऐं छेतुनि सां पाण फटींदा मथे चढ़ी विया, एतिरो मथे जो हेठां बीही बि को खेनि ॾिसी न सघे। हिननि सलाह कई त पिर फुटीअ ई शहर पंधु पवंदा। शहर जो नालो वठंदे ई हिननि खे वरी बुख यादि आई। यरबण सां हाणे त फाथासीं, बुख खां मुंहिंजा त आंड्रा पिया कलूस कलूस कनि। अनूअ को बि जवाबु न ॾिनो। जॾहिं कुझु रोशनी फैलजणु लॻी तॾहिं अनूअ चयो, हाणे हल त निकिरी हलूं। हू एतिरो मथे चढ़ी विया हुआ जो हेठि जो आवाज़ु हिननि ताईं कोन थे पहुतो। जॾहिं लहण लॻा तॾहिं हेठि को आवाज़ु ॿुधी बीही रहिया। सुबुह साण के 5-8 माण्हू हिकु जनाज़े खे खणी पूर्ण आया हुआ। अनूअ जी दिलि दहिलजी वई, छा फ़क़ीर मरी वियो? हिन गुलूअ खे आहिस्ते चयो, हींअर मतां फ़क़ीर मरी वियो, तंहिंखे पूर्ण त कोन आया आहिनि। हिन जी आवाज़ में हॿक हुई। गुलूअ खे बि उहो ख़्यालु आयो त डपु वठी वियुसि, भरिसां जे ईअं थियो त फाही अची वेंदी। ॿई साॻे भव खां वरी मथे चढ़ी विया। उन भव खां हिननि जा 8-6 मुख़्तलिफ़ शकिलुनि में बड़ जे पाड़नि वांगुरु हिननि जे दिलनि खे वेढ़े विया। ख़ुदा ख़ुदा करे कलाकनि खां पोइ जनाज़े वारा माण्हू विया त वरी बड़ जे हेठि टिकिरीअ ते 4 जुआरी पंहिंजे नेम मूजिबि अची पहुता। आगुल छको जा आवाज़ होरियां होरियां हिननि जे कननि ताईं पहुता। गुलू आहिस्ते चयो, यार भरिसां मरी वियासीं। हिननि खे पक फ़क़ीर जे धक जी मरण जी ॻाल्हि जी ख़बर हूंदी ऐं मलंगनि असांजा नाला बि खेनि ॾिना हूंदा। पोइ भला अनूअ खां ॼणो त सुॾको निकिरी वियो। गुलू कुझु सोच में पइजी वियो। पोइ चयईं, यार भरिसां हिकिड़ो तरीक़ो आहे हिननि खे हितां भॼाइण जो। उहो ई पुराणो पंहिंजो बूंबो बि टंगियो पियो आहे। ओचितो गुलूअ बूंबे मां हिकु ख़ौफ़नाक आवाज़ु कढियो, घू घू। पर हिननि ॾिसी वरितो त अनूअ खे उन तजवीज़ ते एतमाद न हो। ॿुधो अथमि त जिनात जी हिकिड़ी निशानी उहा बि आहे त किरिफ़्ती उछलाईंदा आहिनि। मूंखे हंगण बि लॻो आहे। वाह जी तजवीज़ आहे। यार तूं रुगो वेही मज़ा ॾिस, तूं रुगो थोरो हेठि भरो लही रुगो बूंबो मां कीकूं कंदो रह। अनूअ जॾहिं
अनुअ जॾहिं बूंबो खणी वरितो तॾहिं गुलूअ चयसि यार हल त अञा कुझु मथे हलूं ऐं अहिड़ी तरह पननि में लिखूं जेको ॾिसी न वठे। जवारी बि हरामी मुड़ुस थींदा आहिनि। हू पाणीअ जहिड़ा जवारी बि हरामी मुड़ुस थींदा आहिनि। हू पाण जहिड़ा ई जिन्नत मतां असां हिते बि मारिजी वञूं। गुलू ॼण त फ़लसफ़े जूं ॻाल्हियूं कंदो थी वियो। हू मथे बिल्कुलु चोट ते चढ़ी विया जिते सावनि पननि जे झुंडनि जा झुंड छटियूं ठाहियो बीठा हुआ। हिकिड़ो ॾार मज़बूत ॾिसी उन ते टेक ॾेई वेही रहिया। हिननि खे बड़ जो अहिड़ो तजुर्बो थी वियो हो जो ॾार ऐं ॾारियूं बि ॼण त हिननि खे सुञाण लॻा हुआ। फ़क़ति हिकिड़ी शइ हिननि जे मुखालिफ़ हुई, सा हुई हिकु ॻिज जंहिंजो आख़िरो बिल्कुलु चोट ते हो। जेसीं हू हेठि हूंदा हुआ तेसीं टां टां कंदी हली वेंदी हुई, पर मथे चढ़ंदा हुआ त लामारा ॾेई हिननि खे भॼाए कढंदी हुई। पर अॼु ॻिज पंहिंजे खाधे जे ॻोल्हा में हली वई हुई। ओचितो बुंबूअ मां हिकु ख़ौफ़नाक आवाज़ु निकितो, घू 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 हू हू शू। अनुअ हेठि ॾिठो, पननि जे गिड़खियुनि मां जवारी ॼण त आंगुर जेॾा थी पिया हुआ। हिननि में माठ पइजी वई हुई। हू उन आवाज़ खां ॾिना हुआ या आवाज़ खे सुञाणण जी कोशिशि करे रहिया हुआ, सो अनुअ सम्झी न सघियो। पर हिननि जी चुरपुर बंदि थी वई। घड़ीअ लाइ माठ थी वई। पोइ गुलूअ बूंबो अनुअ खे ॾिनो ऐं पाण ॾार जी टेक वठी हंगण वेही रहियो, अहिड़ीअ तरह जो हिन खे पक थी त गंद ज़रूरु जवारियुनि ते किरंदो। अनुअ खे सम्झायई त जीअं ई हू इशारो करे तीअं ई बूंबूअ मां ॿारनि वारियूं रड़ियूं शुरू करे। जीअं ई गंद जवारियुनि जे विच ते अची किरियो तीअं अनुअ जो आवाज़ु हवा में गूंजियो। अनुअ जो आवाज़ु गुलूअ खां ॻरो हो ऐं हिन बूंबे खां सवाइ बि पंहिंजी निड़ी फाड़े रड़ियूं कयूं हुयूं ऐं संदसि रड़ियुनि जा पड़ाॾा ॼण त बड़ खे चीरींदा ॿियनि वणनि मां थिड़ंदा सॼे माहौल में गूंजी विया। गंद जे किरण सां गॾु एॾो सारो आवाज़ु ॿुधी जवारी वठी भॻा। बिना भॼो जिनात अची वई। भॼो शायदि पुलिस खां बि हिननि खे एॾो डपु न थियो हूंदो जहिड़ो जिनात जे भव हिननि जा हियांव ॾकाए छॾिया। जॾहिं अनु ऐं गुलू हेठि लथा तॾहिं मैदान ख़ाली हो ऐं जवारी तकड़ में केतिरा आध्या पावलियूं छॾे भॻा हुआ। हिकिड़ो त वटियल सटियल नोट बि हो, कुल 6 रुपया 12 आना। हिरबण सां भाग अञा ज़ोर अथऊं, पर भॼ त भॼूं ऐं हू लारीअ जे इस्टान ॾांहुं भॻा। हाणे त हिननि वटि पैसा हुआ, सो लारीअ ते बि वञी थिए सघिया। इस्टान ते अची हिननि 3 डबल रोटियूं चांहि सां खाधियूं ऐं लारीअ जे इंतज़ार में वेही रहिया।